चार कम कर कंहिंजे आॾो, ज़ाल जे आॾो, घरवारी जे आॾो जेका निकाह में अथई। चार कम 2 महीननि जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी बदिलजंदे ॾिसंदे। 2 महीननि जे अंदरि उहे 4 कम कहिड़ा आहिनि? नंबर 1, घरवारी जी शिकायत जॾहिं तुंहिंजे साम्हूं अचे त उन जी शिकायत खे गौर सां ॿुध। गौर सां ॿुधी वो तूं उनखे नरमी आवाज़ में, नरम आवाज़ में चओ, तूं हाणे मूंखे जीअं चवें मां तुंहिंजे साम्हूं घुराए चवां, जीअं चवें इजाज़त ॾिए त मां ॻाल्हायां या ख़्वार कयां उन्हनि खे। छो त औरत हमेशह अंदर में ॻाल्हि रखंदी न आहे। थी सघे मथां तुंहिंजी माउ उनखे दॿायो हुजे, जा मथां तुंहिंजी भेण उनखे दॿायो हुजे, जा मथां तुंहिंजी घर में भाॼियूं, इहे घर में औरतूं हिक ॿिए खे ॾिसी जलस वॾी कंदियूं, बर्दाश्त न कंदियूं। पोइ इहे मिड़ई थांव पिया खड़कंदा आहिनि, पुॼी न सघंदियूं न त पोइ थांव दौड़ वेंदियूं त थांवनि कीअं उछले हणंदियूं, ज़प ज़प ज़प। ख़ुदा जो कसम, जा मानी पचाईंदी, मानी में तवनि में तव तए ते बंदि न कंदी, उन में डज़ 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 तए खे धक ईअं गुस्से में। ॿुधो महाराज नाराज़ न थी अमा मतां तव्हां मूंखे गारी ॾियो दिलि में। नंबर 2, नंबर 1 त तोखे सही कमरे में ॻाल्हि कई कोन्हे, पर उन खे घरवारी खे नंबर 1 जी ॻाल्हि कया। घरवारी खे सुहिणे नमूने सां प्यार सां नरमी लहजे सां तूं उनखे चओ हाणे जीअं चवे मां तुंहिंजे आॾो मां उन्हनि सां ॻाल्हायां। हा, उहा मुंहिंजी माउ आहे, जा मुंहिंजी भेण आहे, तोसां हाणे ठीकु आहे, घटि वधि ॻाल्हाए तंहिंजा छा कयो अथनि, तूं मूंखे चओ, ठीकु आहे। प्यार में चवंदे त उहा घरवारी छा चवंदी, छॾेसि बसि, छॾेसि बसि, मां नथी चाहियां त माना ॻाल्हि वधे, बसि तोसां ॻाल्हि कयूं। छो तूं उनखे ॿुधण वारो भलो हूंदे न त उहा घरवारी हर माना दर्द माफ़ करे छॾींदी, सम्झे। हा, नंबर 2, घरवारी खे टाइम ॾे। टाइम सम्झे थो? हा, टाइम सम्झे थो न। हिकिड़ी नयूं शादियूं कंदी त घरवारी इंतज़ार में थियनि मुड़ुस सां मानी गॾु खाईंदा, पोइ हुन ग़रीब खे का ताख़ीर माना देरि कंदा हो, जा मिसाल हिकिड़ो लेट कंदो, उहा वेचारी ख़्यालातनि में वेंदी, सोचींदी त मूंसां हरामी जी मोहबत न आहे, मूंसां प्यार न अथसि, मूंखे हाणे नज़रअंदाज़ थो करणु लॻे। महाराज घरवारी खे टाइम, उनजी जेके ज़रूरत जूं शयूं उहे तव्हां पूरी कयो। जेका शइ चवे, साबुण चए, पाउडर चए, क्रीम चवे, नान पॉलिश ऐं सुर्खी नान ॾिजांइ, हिन जे लाइ मां सख़्ती सां मना थो कयां, नान पॉलिश थिए ऐं सुर्खी ते ख़ुदा जो कसम रब जूं रहमतियूं आयल बि वापसि वेंदी अथव। बाक़ी जेके उनजे कम जूं शयूं, साबुण थियो, चम्पल थी, हा, उहे तव्हां उन्हनि खे हाणे ॾियो, जेके उनजे कम जूं शयूं हुजनि। हा, नंबर 3, सभिनीनि जे आॾो पंहिंजी घरवारी खे गुस्से जे तौरु पेश न अचिजांइ। सभिनीनि जे आॾो, घर जे भातियुनि जे आॾो, ठीकु आहे। जेकॾहिं तूं उनखां नाराज़ आहे, कमरे में वठी वञेसि, नरम लफ़्ज़नि में। थोरो गुस्सो बि ज़रूरी आहे। जेकॾहिं तो मर्द में गुस्सो न हूंदो त खदड़ो हूंदे बचा। हा, गुस्सो बि ज़रूरी आहे। औरत जे आॾो गुस्सो बि ज़रूरी आहे। ख़ुदा जो कसम, गुस्सो जे मर्द में आहे, जे औरत खे मर्द जो गुस्सो नज़र अचे न त सम्झो त ही मर्द मूंसां सची मोहबत थो करे, सची मोहबत, सचो प्यार थो करे, सम्झो। बहरहाल हे जेके मां तव्हांखे नसीहतूं थो ॾियां, तव्हांजी ज़िंदगी में जेके मोड़नि न, इंशाअल्लाह इन्हनि खे सिधो कंदो ईंदो। नंबर 4, उनजे घर वारा तुंहिंजे घर में अचनि, जा तोसां फ़ोन ते ॻाल्हाइनि, उन्हनि जी इज़त कजांइ। कंहिंजे घर वारा? घरवारी जे घर वारा, ससु थी या सहुरो थी या सालो थी, तूं उन्हनि जी इज़त कंदे त रब जी इज़त जो कसम कंदे तूं थोड़ी, पर तुंहिंजे घर में तुंहिंजे घर वारनि जे वॾनि सां वॾी इज़त थींदी। हा, जवान जी औलाद, आज़माए ॾिसो रे, आज़माए ॾिसो। जेकॾहिं ग़लति ॻाल्हि हुजे, मुंहिंजो सीनो आहे तव्हांजो ख़ुदा जो कसम भ्रष्ट हूंदो। यादि रखो जवान जी औलाद, हिन ते अमल की ज़िंदगी बदिलजी वेंदई। जीअं न त पोइ यादि रखिजे, मए खाननि में वेही वक़्तु गुज़ारींदे।